अस्सलाम वालेकुम दोस्तों, वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जेका 10 अक्टूबर वारी ख़बर हुई दुलाब ड्रामे जी, उन्ही जी नई अपडेट शेयर कंदासीं। दुलाब ड्रामो 10 अक्टूबर ते ईंदो या न? दोस्तों, अॼु असां डायरेक्टर फज़ल मलिक खजू सां राब्तो कयो ऐं कुझु ॿियनि अदाकारनि सां उन्हनि सां गुफ़्तगू कई ऐं उन्हनि खां हाल अहिवाल वरिता। छा वाक़ई जेका एजाज़ मल्हा ॻाल्हि कई आहे या कुझु ॿियनि अदाकारनि 10 अक्टूबर ते दुलाब ड्रामे जी क़िस्त छा वाक़ई ईंदी या इहो कूड़ आहे ऐं उन्हनि छा असांखे ॿुधायो, इहा तव्हांखे हाणे असां अपडेट ॾियूं था। कम जी ॻाल्हि हाणे तव्हां सां कयूं था असां। दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक करे छॾियो, वीडियो खे सब्सक्राइब उदासी टीवी खे ज़रूरु कंदा, शेयर बि कंदा। दोस्तों, उन्हनि इहा ॻाल्हि कई त जेको आहे असांजो कमु आहे जेको आहे शूटिंग करणु ऐं असां शूटिंग कराए मोकिलींदा आहियूं। इहो कमु आहे चैनल वारनि जो ऐं चैनल वारा कहिड़ी तारीख़ ते हलाईंदा, कॾहिं हलाईंदा, इहा का ख़बर न आहे। उन इहा ॻाल्हि कई त असांखे इन जे बारे में का ख़बर न आहे 10 तारीख़ ते ड्रामो हलंदो या न। थी सघे थो एजाज़ मल्हा पंहिंजे तरफ़ां ईअं चई छॾियो हुजे, लेकिन पक न आहे ड्रामो 10 तारीख़ ते। मुश्किल आहे, पक न आहे, बाक़ी नामुमकिन बि न आहे, हली बि सघे थो, लेकिन पक न आहे। ऐं जेको दोस्तों मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो चओ त मां तव्हां सां शेयर कयां। दोस्तों, जेको असांजो तजुर्बो ॿुधाए थो त जेसीं ताईं 2 स्पेल मुकमिल न थींदा तेसीं ताईं दुलाब ड्रामो न हलंदो। इहो मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॾियां थो। जेसीं ताईं 50 एपिसोड कंप्लीट्स न थींदी तेसीं ताईं दुलाब ड्रामे जी का बि क़िस्त कान ईंदी ऐं 50 जॾहिं आख़िरी क़िस्तां शूट थी रहियूं हूंदियूं तॾहिं जेको आहे दुलाब ड्रामे जी एपिसोड या क़िस्त वग़ैरह अची सघे थी। बाक़ी 11 महीने जी 10 तारीख़ ते बि जेको आहे ड्रामो हली सघे थो, पर 10 महीने जी 10 तारीख़ ते इहो खोड़ो ई नथो लॻे। वधीक ॾिसूं, 10 तारीख़ बि परे न आहे ऐं इहा ज़बरदस्त अपडेट हुई जेका तव्हां सां असां शेयर कईसीं। दोस्तों, वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा। उदासी टीवी खे सुठा कमेंट बि ॾींदा इन वीडियो जे हेठां ऐं तव्हां पंहिंजी राय बि ॾींदा, उहा असां शेयर कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।